मुंहिंजा नाज़न सां पालियल दा भेण कफ़न नाणे सघी। मुंहिंजा नाज़न सां पालियल दा भेण कफ़न नाणे सघी। है ओ मुंहिंजा पथरनि ते सुतल दा भेण कफ़न नाणे सघी। जंहिंजो कफ़न बणाया उहा चादर त लुटिजी वई। जंहिंजो कफ़न बणाया उहा चादर त लुटिजी वई। मुंहिंजा नेज़न सां मारियल दा भेण कफ़न नाणे सघी। है ओ मुंहिंजा पथरनि ते सुतल दा भेण कफ़न नाणे सघी। लॻंदी उञाए बाके घणी तुंहिंजी पारत हुई माउ कई। लॻंदी उञाए बाके घणी तुंहिंजी पारत हुई माउ कई। मुंहिंजा ज़ख़्मी उञायल दा भेण कफ़न नाणे सघी। है ओ मुंहिंजा पथरनि ते सुतल दा भेण कफ़न नाणे सघी। जंहिंजो कफ़न बणाया उहा चादर त लुटिजी वई। जंहिंजो कफ़न बणाया उहा चादर त लुटिजी वई। मुंहिंजा नेज़न सां मारियल दा भेण कफ़न नाणे सघी। है ओ मुंहिंजा पथरनि ते सुतल दा भेण कफ़न नाणे सघी। लॻंदी उञाए बाके घणी तुंहिंजी पारत हुई माउ कई। लॻंदी उञाए बाके घणी तुंहिंजी पारत हुई माउ कई। मुंहिंजा ज़ख़्मी उञायल दा भेण कफ़न नाणे सघी। है ओ मुंहिंजा पथरनि ते सुतल दा भेण कफ़न
कफ़न जे वतन हुजे आबा यमनी चादर घुराया जे वतन हुजे आबा यमनी चादर घुराया मोंजा परदेसी गायलदा भेण कफ़न नाणे सगी हयो मोंजा पतरन ते सुतल अदा भेण कफ़न नाणे सगी मोंजा नाज़न सां पालियल अदा भेण कफ़न नाणे सगी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।